पोते माइक थोरो पोते दी सरकार भेनीअ थियूं भड़कन बायूं बेरागिन जूं भेनीअ थियूं भड़कन बायूं बेरागिन जूं हलो त सेकियूं हथड़ा मथे तन मचन मुला सनासिन जड़ लगी मुजान में। अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएसन जी लतीफ दोस्तों लतीफियात सथ जा साथी साईं फ़कीर ग़ुलाम हैदर लिगारी जे उताक फकीराना कख में हाज़ुर थिया आहियूं। मच ते कचहरी जारी आहे ऐं सभिनी खां बैत ॿुधंदासीं ऐं लतीफ़ जे फ़िक्र ते कचहरी कंदासीं ऐं आउं शुरूआत कंदुसि आकाश बलोच खां त पंहिंजा ख़्याल पेश करे।